नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसू बुरगड़ी में नज़ीर वेलफेयर मल्टी लैंड तंज़ीम जे ताउन सां गरम कपड़ा ऐं स्वेटर ऐं ग़रीब कुटुंबनि में विरायो वियो। हिननि जो वधीक चवणु आहे त असांजी अॻिते इहा कोशिश हूंदी त ॿाराड़ी जे ग़रीब औरतुनि जे रोज़गार जो बंदोबस्तु कयूं या को अहिड़ो प्रोजेक्ट ॾियूं जंहिं में औरतुनि जी हुनर सिख्या सां गॾु रोज़गार बि मिली सघे। हिननि चयो आहे त मुस्तक़बिल में असां हिते वधीक कमु करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ख़बर आहे नज़ीर वेलफेयर ऐं मल्टी लीड जे ताउन सां असां अॼु ग़रीब माण्हू में गरम कपिड़ा तक़सीम कया आहिनि, छो जो सियारे जो मौसमु आहे ऐं हेॾी वॾी महांगाई में माण्हू पंहिंजे लाइ खाधे पीते जो सामान नथी वठी सघनि हिकु वक़्त जो, त उहे कपिड़ा किथां परचेज़ कंदा। स्पेशली ही ॾिसो त तमामु घणी सर्दी आहे, नंढा नंढा ॿार आहे बग़ैर कपिड़नि जे ऐं औरतियूं वीचारियूं। सो इन जे लाइ अॼु असां हिते कुझु सामान डिस्ट्रीब्यूट कयो आहे गरम कपिड़नि जो। नज़ीर फाउंडेशन आहे उन नज़ीर वेलफेयर जे तावन सां कयो आहे ऐं हीअ हिते सिर्फ़ु न मसू में न मुख़्तलिफ़ हंधनि ते कंदा पिया अचूं। पहिरियां सिजावल में कयो आहे, उन खां अलावा हैदराबाद में जामशोरे में कयो, रिसेंटली बिटशा में कयो आहे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त करोना में बि असां जॾहिं करोना शुरू में स्टार्ट थियो हो त उन में बि असां माण्हुनि में मास्क विरायासीं ऐं जेके खाधे जा पैकेट्स हूंदा आहिनि राशन टाइप उहो बि असां विरायोसीं माण्हुनि में, त जीअं माण्हुनि खे वधि खां वधि सपोर्ट करे सघूं असां। स्पेशली जो ग़रीब तबिको बिना कंहिं फ़र्क़ु जे त ही केरु आहे, कहिड़ी कम्यूनिटी सां तालुक़ु थो रखे, कहिड़ी पार्टी सां तालुक़ु थो रखे, इन खे बग़ैर फ़र्क़ु जे असां हर माण्हू जी मदद करायो, सिर्फ़ु इंसान सां अचे करे। त हिते असां लाइ वधीक आहे इंसानियत, इन करे असां वधीक फोकस असां उन शइ खे करे रहिया आहियूं। मसू बुरगड़ी में नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं मल्टी लीड फाउंडेशन जे तरफ़ां अॼु हिते जेका ग़रीब माण्हू वेचारा झूपड़ियुनि में रहनि था, तव्हां ॾिसो था सख़्तु सर्दी जो माहौल लॻो पियो आहे। जेका बंदि कमरनि में माण्हू वेठा आहिनि उहो बि हीटर हलाए वेठा आहिनि, हिते वेचारा खुले आसमान जे हेठि वेठा आहिनि। इन्हनि गरम कपिड़नि ऐं कंबलनि जी सख़्तु ज़रूरत आहे। अॼु असां हिते मसू बुरगड़ी में इहे गरम कपिड़ा इहे विरिहाया आहिनि। जो असांजी विंटर क्लोथ ड्राइव जे नाले सां हिकिड़ी एक्टिविटी आहे जेकी असां मुख़्तसिर 2 महीननि खां करे रहिया आहियूं, जेकी असां मुख़्तलिफ़ ज़िलनि में कई आहे, सुजावल, जामशोरो, हैदराबाद, टंडो हैदर, टंडो जाम। अॼु असां मसू बुरगड़ी में आया आहियूं, असां इहो कमु कयो आहे ऐं असांजो इंशाअल्लाह अॻिते बि हिननि जी असां मदद कंदा रहंदासीं। हीअ पहिरें मरहले में असां गरम कपिड़ा ॾिना आहिनि, वरी ॿिए मरहले में कंबल वग़ैरह ॾींदासीं, ॿियो बि असां हिननि जी मदद कंदा रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।